सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أفحسبتم أنما خلقناكم عبثا وأنكم إلينا لا ترجعون. فتعالى الله الملك الحق لا إله إلا هو رب العرش الكريم. بسم الله الرحمن الرحيم. أفحسبتم أنما خلقناكم عبثا وأنكم إلينا لا ترجعون. فتعالى الله الملك الحق لا إله إلا هو رب العرش الكريم. ومن يدع مع الله إلها آخر لا برهان له به فإنما حسابه عند ربه إنه لا يفلح الكافرون. وقل رب اغفر وارحم وأنت خير الراحمين. صدق الله العظيم. माशाल्लाह जज़ाकल्लाह. कारी हकनवाज़ सिकंदरी साहिब जे आवाज़ में तलावत कलाम पाक सां असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं. ऐं आवाज़ जेकॾहिं सुठो हुजे थो, सुहिणो हुजे थो, क़ुर पाक जी तिलावत हूअं बि वणंदी आहे, पर वधीक तॾहिं वणंदी आहे जॾहिं को सुठो कारी उनखे सुठे तरीक़े सां पढ़ंदो आहे. क़ुर पाक तव्हां बि पढ़ो, पंहिंजनि ॿारनि खे बि पढ़ण जी तलक़ीन कयो. ऐं क़ुर पाक सिर्फ़ु ढके रखण जे लाइ न आहे, जेकॾहिं तव्हांजे घरनि में मौजूदु आहे, हर घर में मौजूदु आहे, त सुबुह सुबुह सां क़ुर पाक जो विर्द ज़रूरु कंदा कयो, क़ुर पाक खे ज़रूरु पढ़ंदा कयो. आउं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां. हीअ आहे प्रोग्राम सलाम रमज़ान. रमज़ान मुबारक जा बाबरकत ॾींहं ख़बर ई नथी पवे त कीअं जल्दी जल्दीअ में गुज़रंदा था वञनि. ऐं अॼु ख़ैरनि सां 22 रमज़ान थी वई आहे, बाक़ी वञी 8 ॾींहं बचिया आहिनि. ऐं इन्हनि 8 ॾींहंनि जूं बरकतूं, इन्हनि 8 ॾींहंनि जूं रहमतूं बि शाल रब करीम तव्हां असांजे पले में विझे ऐं तव्हां असांखे नसीब थियनि. ऐं असीं ऐं तव्हीं जेकी रोज़ा रखूं पिया, पाण खे सबुर बि करणु घुरिजे, शुकुर बि करणु घुरिजे ऐं बुर्दबारीअ जो मुज़ाहिरो बि करणु घुरिजे ऐं गॾो गॾु कावड़ बि न करणु घुरिजे. तव्हां जीअं आहियो, जहिड़े तरीक़े सां तव्हांजो कार वहिंवार हले थो, माण्हू तव्हांजे लाइ कुझु बि चवनि, तव्हां उन्हनि ते ध्यानु न ॾियो ऐं पंहिंजे कम सां कमु रखो. तव्हां सिर्फ़ु इहो सोचो तव्हांजो कमु आहे मुहबत करणु, तव्हांजो कमु आहे
प्यार खे वंडणु तव्हांजो कमु आहे, सहब जो मुज़ाहिरो करणु तव्हांजो कमु आहे, सब्र जो मुज़ाहिरो करणु ऐं तव्हांजो कमु आहे ख़ल्क़ जी इबादत करणु। ऐं इबादत इहा ई आहे। अॼोके प्रोग्राम खे सुहिणे नमूने सां तरतीब ॾेई तव्हां ताईं पहुचाईंदासीं अॼु बि। ऐं अॼु जेकी मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराईंदो हलां। इल्मी ॼाण हासिलु करण जे लाइ अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सॾु ॾिनो आहे, बल्कि असांजे प्रोग्राम में उहे प्रोग्राम जो हिसो थी विया आहिनि। अलामा उबैद रज़ा क़ादरी साहिब, उनखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसे मिजाज हैं? ठीक हैं जी? अल्हम्दुलिल्लाह। आप सुनाएं? बहुत खैरियत से? शुक्रिया, बहुत शुक्रिया आप आए हमारे प्रोग्राम में। ऐं कारी अकनवाज़ सिकंदरी साहिब जी किरत तव्हां ॿुधी, उनखे बि भली कार चऊं था हाणे। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? माशाल्लाह, ॾाढो सुहिणो आवाज़ु आहे तव्हांजो, प्यारो आवाज़ु आहे। अल्लाह साईं तव्हांखे सिहत ॾे। ऐं गॾो गॾु नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हमदे बारी ताला असांखे ॿुधाइण जो फैज़ ॾींदी असांजी भेण अफ़शां तनवीर, उनखे बि भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। ठीक हैं आप? बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में आई। ऐं गॾो गॾु मीज़ान जे रंधिणे ॾांहुं हाणे जेकॾहिं निगाह विझूं था, उन पासे दीद वरायूं था, त असांजो प्यारो दोस्त असांजे सिंध टीवीअ जो मन मोहणो शेफ़ फैसल उते असांखे मिलंदो आहे, उनखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो फैसल भाई? ठीकु आहियो? माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह साईं जो शुक्र अदा करणु घुरिजे। अॼु छा पचाईंदो भला? अॼु सयूं ठाहियूं पिया, सयूं कस्टर्ड सयूं। वाह वाह, माना कस्टर्ड सयूं। हूअं त कस्टर्ड पाण खाईंदा आहियूं, पर कस्टर्ड सयूं अॼु खाईंदासीं। माशाल्लाह, हिन में छा छा पवंदो? खंडु मां ॾिसां थो साम्हूं। खंडु आहे हिन में। सयूं नॉर्मल वारियूं न विझंदासीं, कलर्ड सयूं अचनि थियूं थोड़ी मोटी वारियूं, उहे बॉइल करे हिन में विझिबूं। ऐं कस्टर्ड आहे, अधु लीटर खीर आहे, 5 खाइण जे चमचे कस्टर्ड आहे, 1 कप खंडु आहे, ऐं पिस्ता बादाम ईंदा बसि। माशाल्लाह, सही सही सही। पोइ इहो कस्टर्ड तव्हां तयारु कयो? बिल्कुलु। असां अॼु माना नए क़िस्म जो कस्टर्ड खाईंदासीं, सयुनि वारो। सो माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं मीज़ान जे रंधिणे में शेफ़ फैसल असां सां गॾु आहे। ऐं इहो कीअं कस्टर्ड ठहंदो इहो तव्हां ॾिसंदा रहिजो। ऐं गॾो गॾु तव्हांखे ॿुधायां त मीज़ान कुकिंग ऑयल जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। मीज़ान कुकिंग ऑयल 100% पाकिस्तानी ब्रांड आहे। उनजी मुकमल रेंज में कनोला ऑयल, कुकिंग ऑयल, सनफ्लावर ऑयल ऐं वनस्पति स्टेट ऑफ द आर्ट रिफाइनिंग प्रोसेस सां तयारु कया विया आहिनि, जंहिंसां तव्हांखे कनोला ऐं सनफ्लावर जा कुदरती जुज़ा फ़ाइदा ज़ाया थियण खां महफ़ूज़ कंदा आहिनि ऐं तव्हांजे इम्यून सिस्टम खे मज़बूत बणाईंदा आहिनि। मीज़ान ऑयल में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ ॾाढा फ़ाइदेमंद आहिनि। ऐं मीज़ान ऑयल में शामिल ख़ूबियूं जिनमें विटामिन ए, डी, ई ऐं ओमेगा 3 ऐं 6 100% कोलेस्ट्रोल फ्री ऐं UHT ट्रेटेड ऐं सभिनी खां घटि फैट्स वारा आहिनि। मीज़ान कुकिंग ऑयल मुकमल रेंज टोकोफ्रोल सां मुतारिफ़ करायो वियो आहे। टोकोफ्रोल इंसानी जिस्म में मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचण जे लाइ इंसानी जिस्म जे इम्यून सिस्टम खे बहितर बणाईंदो आहे ऐं तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां महफ़ूज़ रखे थो। मीज़ान ऑयल सर्टिफाइड आहे पाकिस्तान स्टैंडर्ड क्वालिटी ऐं ISO खां पिणु। मीज़ान कुकिंग ऑयल हर लिहाज़ खां पंहिंजी मुनफ़रिद ख़ुसूसियतुनि सां तव्हांजे लाइ, तव्हांजी फैमिली जे लाइ बहितरीनु प्रोडक्ट आहे। मीज़ान ऑयल में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि ऐं हिन में शामिल विटामिन ए ऐं डी जो मिक़दार असांजी हॾियुनि खे मज़बूत कंदो आहे। मीज़ान वनस्पति ISO ऐं PSQCA खां सर्टिफाइड आहे। ऐं गॾो गॾु मीज़ान जा ॿिया बि प्रोडक्ट मार्केट में मौजूदु आहिनि, जिन जो तारुफ़ तव्हां असां रोज़ु कराईंदा आहियूं। ऐं जेकॾहिं तव्हां पहिरियों भेरो असांजे हिन प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहियो त पोइ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीज़ान जी पती बि मार्केट में मौजूदु आहे ऐं उन पतीअ जो नालो आहे अल्ट्रा रिच। अल्ट्रा रिच जे नाले सां पती मीज़ान जी मार्केट में पहुची वई आहे। ऐं माशाल्लाह इन पतीअ सां चांहि ॾाढी ज़बरदस्त ठहंदी आहे, ज़ाइक़ेदार ठहंदी आहे। इफ़्तार खां पोइ जेकॾहिं चांहि पीअण जा जेके शौक़ीन आहिनि, जल्दी के माण्हू चवंदा आहिनि त असांखे चांहि मिले, सो चांहि जे लाइ तव्हांखे अल्ट्रा रिच पतीअ जी चूंड करणी पवंदी। बहितरीनु पती आहे, तव्हांखे मैसेज ॾियूं पिया। ऐं कोला नेक्स जे नाले सां मीज़ान जी कोल्ड ड्रिंक बि मार्केट में मौजूदु आहे। थधे पीअण जा शौक़ीन इन ॻाल्हि खे नोट फ़रमाइनि ऐं जेकियूं ॿियूं कोल्ड ड्रिंक्स जेकी पीअंदड़ आहिनि हिकु भेरो ज़रूरु ट्राए कनि कोला नेक्स्ट, यकीननि तव्हांखे मज़ो ईंदो ऐं इन जो ज़ाइक़ो बि तव्हांखे वणंदो। सो मीज़ान कुकिंग ऑयल ऐं वनस्पति वारनि जी वॾी महिरबानी जिन असांजे प्रोग्राम में ताउन कयो आहे। असां प्रोग्राम जी तरतीब ॾांहुं वधूं था। अलामा उबैद रज़ा क़ादरी साहिब असां सां गॾु आहे। ऐं माशाल्लाह हीउ जेको ॾहाको आहे, हीउ जेको ॾहाको गुज़री रहियो आहे, इहो ॾहाको आहे जहनुम खां निजात जो, जहनुम जी बाहि खां छुटकारे जो ॾहाको। ऐं अल्हम्दुलिल्लाह असीं मुस्लमान ऐं ख़ासि तौर ते असांजा भाइर खोड़ सारा हिन भेरे इतिकाफ़ में बि वेठा आहिनि, उन्हनि जे लाइ असां दुआ कयूं था। ऐं वरी उन्हनि खे बि नियापा सनीहा असां पहुचाए छॾिया आहिनि त असांजे लाइ बि दुआ कजो, मस्जिद में वेठा आहियो, अलाह साईं जे घर में वेठा आहियो। सो इतिकाफ़ कीअं कबो आहे या इतिकाफ़ जा कहिड़ा मसइला आहिनि, इतिकाफ़ कॾहिं खां शुरू थियो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि इतिकाफ़ में हुया, सो इन हवाले सां डिटेल में ॻाल्हाइण जे लाइ अलामा उबैद रज़ा क़ादरी साहिब असां कचहरी कंदासीं। हिकिड़ी साही वठूं था हिन खां पहिरियां, मोटी अचूं था, पोइ कचहरी कयूं था। तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम
سلام رمضان. سلام رمضان میں ایک بار وری تاکہ بھلی کار چاہوں تھا. اجو کو پروگرام تھی پہنچائن کے لیے اصل تعاون کیا ہے. میزان کوکنگ آئل بناسپتی ٹھائن والن گڈو گڈ MCB والا بھی اصل تعاون میں آئیں. MCB کے حوالے سے تاکہ خوشخبری دیا تو تاکہ ایک زبردست جان دیا تو ایکڑو سنیو ہے جو تاں تائیں تاکہ سجن تائیں پہنچائن کے لیے اتنے آؤں حاضر تھو آیا. MCB برق رفتار پرے رہی کرے بھی تواں جا پیارا ان برق رفتار ذریعے گھنو کچھ کرے سکن تھا. ان کرے MCB برق رفتار تواں پیارن سے موکل رقم تے ڈئی رہو ہے. تواں کے ترت کیش کھٹن جا موقع صبح روزانو. واہ واہ. MCB برق رفتار کے ذریعے باہرن ملکن میں رقم گھرایو. 35 خوش نصیبن کے ہر روز 10,000 روپیہ کھٹن جا موقع. واہ واہ. 35 خوش نصیب روزانو 10,000 روپیہ کھٹے سکن تھا MCB برق رفتار کے ذریعے باہرن ملکن میں جے تاں رقم گھرایو تھا. ظاہر ہے تاں جا پیارا جے باہر آئیں بین ملکن میں آئیں تو تاں رقم ضرور ایندی ہوندی. 15 رمضان کا چنڈ رات تائیں پکھن ذریعے جترا بھیرا رقم گھرایو اوترا ہی بھیرا کھٹن جا ودھیک موقع تاں مانیو. جترا بھیرا رقم گھرائیندو اوترا ہی بھیرا تاں ودھیک کھٹے سگندو. انعام 15 رمضان کا چنڈ رات تائیں یا تاں جے آفر ہے. MCB برق رفتار فری ऐं فوری رقم وصول کرن جو با اعتماد ذریعو ہے. MCB برق رفتار فری ऐं فوری رقم وصول کرن جو با اعتماد ذریعو ہے. MCB بینک فار لائف. MCB برق رفتار کے ذریعے تاں کیش وانیو پنجن پیارن ڈاں ऐं जेके तव्हांजा प्यारा वठंदा उहे बि खटींदा तमामु घणा मौक़ा. सो ऐं असां सां गॾु अलामा उबैद रज़ा क़ादरी साहिबु गॾु आहे. ब्रेक ते वञण खां पहिरियां मां हिकिड़ी ॻाल्हि छॾे वियो हुयुसि. उन ॻाल्हि खे उतां ई ॻंढियूं था कंटिन्यू कयूं था. एतिकाफ़ के मसाइल बयानु कीजिए क़ादरी साहिब. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद. اعتکاف کے مسائل کو جاننے سے پہلے سب سے پہلے یہ ضروری ہے کہ اعتکاف کا مطلب کیا ہے. صحیح. اعتکاف کا مقصد کیا ہے. اعتکاف بولتے کسے ہیں. تو عربی لغت کے اندر مسجد کے اندر ڈیرا لگا لینا, وہاں رک جانا, ٹھہر جانا, اللہ کی رضا کے لیے اسے اعتکاف کہتے ہیں. اب اعتکاف کا جو مقصد ہوتا ہے وہ دنیا سے رابطہ منقطع کر کے اللہ سے رابطہ کرنا ہوتا ہے. سبحان اللہ. اللہ سے رابطہ کرنا منقطع اور دنیا سے رابطہ منقطع کر دینا ہوتا ہے. اور اعتکاف کی شرعی حیثیت یہ ہے کہ رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم نے بھی اپنے زمانے میں اعتکاف فرمایا. اور اعتکاف کا قرآن کریم فرقان حمید میں بھی ذکر ہے. اللہ تبارک و تعالی ارشاد فرماتا ہے کہ اور تم اپنی عورتوں کے قریب نہ جاؤ کہ جب تم مسجد میں معتکف ہو, جب تم اعتکاف کیے ہوئے ہو. حضرت عائشہ صدیقہ طیبہ طاہرہ سیدہ عابدہ رضی اللہ تعالی عنہا سے روایت ہے, فرماتی ہیں کہ اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم رمضان کے آخری 10 دنوں کا اعتکاف فرماتے. اور یہ مقدس مہینہ الحمدللہ جاری و ساری ہے. اور تاکراتیں اس کے اندر 5 تاکراتیں ہوتی ہیں. ان تمام تاکراتوں کے اندر لیلۃ القدر کو ڈھونڈنے کے لیے حاصل کرنے کی کوشش کرتا ہے. اور صلاۃ و تسبیح. اور آج کل جو دور حاضر کا مسئلہ ہے وہ یہ ہے کہ جیسے میں نے پہلے بتایا کہ اعتکاف کا مقصد دنیا سے رابطہ منقطع, اللہ سے رابطہ بندہ کرتا ہے. ابھی کرونا کی وبا بھی ہے تو گھر میں بیٹھ کے اعتکاف کیا جا سکتا ہے, یہ بھی بتا دیں. جی اس پر میں گفتگو کرتا ہوں. لیکن دور حاضر میں مسئلہ یہ ہے کہ نوجوان طبقہ آج کل ویسے ہی کرونا کی وجہ سے لاک ڈاؤن ہے, لوگ گھروں میں ہیں تو اعتکاف کیا ہوا ہے اور موبائل لے کر بیٹھتے ہیں. اور اکثر دیکھا گیا ہے کہ موبائل استعمال کرتے ہیں. تو مسجد کے اندر موبائل استعمال کرنا مکروہ ہے بلا ضرورت شرعی. مسجد کے اندر موبائل استعمال کرنا مکروہ ہے. اور دوسرا بہت اہم مسئلہ میرے بھائی آپ نے پوچھا ہے وہ یہ ہے کہ کرونا وائرس کی وجہ سے جو آج کل مسئلہ چل رہا ہے کہ مردوں کا بھی گھر میں اعتکاف کرنا. تو مرد گھر میں اعتکاف نہیں کر سکتے. شریعت کے اندر اور کسی بھی مسلک کسی بھی مذہب کے اندر مردوں کو گھر میں اعتکاف کرنے کی اجازت نہیں ہے. اس کی وجہ یہ ہے
کہ رسولullah صلی اللہ علیہ وسلم کے زمانے میں بھی طاعون کی بیماری آئی لیکن کبھی بھی صحابہ کو مسجد سے روکا نہیں گیا، کبھی بھی صحابہ کرام کو مسجد سے روکا نہیں گیا، بلکہ وہ مسجد میں جاتے نماز ادا کرتے۔ طاعون کی بیماری خطرناک بیماری تھی، لیکن یہ ضرور ہے کہ رسولullah صلی اللہ علیہ وسلم نے ارشاد فرمایا کہ جہاں پر وبا ہو اور اگر وہاں تم موجود ہو تو وہاں سے بھاگو نہیں، اور اگر جہاں تم جا رہے ہو وہاں وبا آ جائے تو وہاں جاؤ نہیں، ایسا ضرور ہے۔ اور دوسرا، اب یہ مسئلہ دوسری طرف سے دیکھا جائے تو عورتوں کا مسجد میں اعتکاف کرنا، عورتوں کا مسجد میں اعتکاف کرنا مکروہ تحریمی ہے۔ عورتیں اپنی جائے نماز پر ہی اعتکاف کریں، یعنی گھر میں جو جگہ مخصوص ہوتی ہے جہاں پر وہ نماز یا ذکر یا تلاوت وغیرہ کرتی ہیں وہ ان کی مسجد بیت ہے، اس کے اندر ہی اعتکاف کریں۔ اور اگر شوہر منع کر دے تو عورت کو اعتکاف کرنے کی اجازت نہیں۔ صحیح 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 میزان جے رڌڻي ڏانهं वधूं था। शेफ फैसल कस्टर्ड तयारु करे छॾियो आहे ऐं अॼु असां तव्हांखे ठाहिणु सेखारियोसीं, बल्कि मां त न ठाहिणु सेखारियो, शेफ फैसल तव्हांखे ॾेखारियो पए, सेखारियो पए बल्कि त कस्टर्ड कीअं, सैन वारो कस्टर्ड कीअं ठहंदो आहे, ईअं न शेफ फैसल? माशाल्लाह ठही वियो। वाह वाह, आख़िर में जामेश्री जो ईअं न, वाह साईं वाह वाह, वॾी महिरबानी शेफ फैसल साहिब, तव्हां असांजे प्रोग्राम में हूंदा आहियो, लख थोरा तव्हां असांखे का न का शइ सुहिणी ठाहिणु सेखारींदा आहियो। अफशान तनवीर असां सां गॾु आहे, सो मुंहिंजी दिलि चवे थी त हमदे बारी ताला ॿुधजे। सुभान अल्लाह जी। اے خدا اے مالک ارض و سما، کس سے مانگیں اب مدد تیرے سوا، اے بے قصوں کے والی دے دے ہمیں سہارا، اے بے قصوں کے والی دے دے ہمیں سہارا، مشکل میں ہم نے تیری، مشکل میں ہم نے تیری رحمت کو ہے پکارا، اے بے قصوں کے والی دے دے ہمیں سہارا، عزت ہماری اب تو بس تیرے ہاتھ میں ہے، عزت ہماری اب تو بس تیرے ہاتھ میں ہے، ہو جائے ہم پہ مولا، ہو جائے ہم پہ مولا رحمت کا ایک اشارہ، اے بے قصوں کے والی دے دے ہمیں سہارا، اور تو چاہے تو ملا دے بچھڑے ہوئے دلوں کو، تو چاہے تو ملا دے بچھڑے ہوئے دلوں کو، ہر التجا نے تیری، ہر التجا نے تیری رحمت کو ہے پکارا، اے بے قصوں کے والی
दे दे हमें सहारा, मुश्किल में हमने तेरी रहमत को है पुकारा, बेकसों की वाली दे दे हमें सहारा। माशाल्लाह माशाल्लाह। अफशान तनवीर, माशाल्लाह बहुत ही प्यारी आवाज़ है आपकी। ऐं इते नंढड़ी साईअ जो वक़्तु बि थियो आहे ऐं असां सां हिन प्रोग्राम में ताउन कयो आहे मीज़ान बनास्पति ऐं कुकिंग ऑयल ठाहिण वारनि, ऐं गॾोगॾु MCB बरक़ रफ़्तार, MCB बरक़ रफ़्तार सां परे रही करे बि तव्हांजा प्यारा घणो कुझु करे सघनि था। नंढड़ी साई वठूं था, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान। भलीकार ख़ुशामदी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में चऊं था असां, ऐं यकीनन तव्हां असां सां जुड़ियल रहंदो, ॻंढियल रहंदो, छो त तव्हां हिन प्रोग्राम जो हिसो आहियो ऐं हिन प्रोग्राम जूं रहमतूं ऐं बरकतूं तव्हां असां गॾिजी करे समय रहिया आहियूं। बि असां सां गॾु आहियो, असांखे ख़बर आहे, पर शामिलु थियणु चाहियो त असांजे प्रोग्राम में टेलीफोन नंबर थोरी देरि में तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदो ऐं तव्हां टेलीफोन करे असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं जेकॾहिं तव्हांजे ज़हन में को बि सुवालु आहे त तव्हां असांजे मोज़िज़ महिमान खां पुछा करे सघो था, अलामा उबैद रज़ा क़ादरी साहिब खां ख़ासि तौर ते तव्हां को बि सुवालु करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हांखे सुठे तरीक़े सां ज़िंदगी हारणी आहे ऐं परेशानियुनि खां बचिणो आहे ऐं उदासियुनि खां बचिणो आहे, मुश्किलातुनि खां बचिणो आहे, त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारक ते अमल कयो, उन जी सुनत मुबारकुनि ते अमल कयो, तव्हांजी ज़िंदगी तमामु घणी आसान थी वेंदी। सो इन ई सिलसिले खे अॻिते वधायूं था, क़ादरी साहिब खां पुछा कयूं था, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमारे आका, उनकी ज़िंदगी कैसे गुजरी, सीरत पाक पे थोड़ी सी रोशनी हो जाए, उनकी तालीम पे थोड़ी रोशनी हो जाए और सखावत पे थोड़ी रोशनी हो जाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात मुबारका जी पूरी कायनात के लिए रहमत बनकर आई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पूरी कायनात के लिए अल्लाह तबारक व तआला ने हुजूर की ज़ात को रहमत बनाकर भेजा है। सुभान अल्लाह। अब हुजूर की सखावत की तरफ आते हैं तो मेरे इमाम अहले सुन्नत सैयदी आला हज़रत इमाम अहमद रज़ा खान फादिल बरेलवी नव्वर अल्लाह मरकदहू फरमाते हैं कि मांगेंगे मांगे जाएंगे, मुंह मांगी पाएंगे, सरकार में न ला है न हाजत अगर की है। हज़रत जामे तिरमिज़ी किताब का नाम है, हदीस शरीफ की किताब है। जामे तिरमिज़ी की वाज़ेह हदीस है कि हज़रत अनस हुजूर की बारगाह में आए, अल्लाह अकबर। सहाबा का नज़रिया क्या था आज वो समझा के जाऊँगा। हुजूर की बारगाह में आए, अर्ज़ की या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आप कल क़यामत में मेरी शफ़ाअत फरमाएंगे? हुजूर ने फरमाया बिल्कुल करूँगा शफ़ाअत, टेंशन ना ले, शफ़ाअत करूँगा। हालांकि हुजूर ये भी फरमा सकते थे कि अभी क़यामत कहाँ आई है, अभी ऐसे सवाल क्यों पूछ रहे हो। नहीं नहीं, प्यारे मुस्तफ़ा ने सखावत के दरवाजे खोल दिए, कहा हाँ करूँगा, अल्लाह अकबर। लेकिन हज़रत अनस भी बड़े आशिक थे, थोड़ा सा और आगे बढ़े, अर्ज़ की या रसूलल्लाह कहाँ मिलेंगे आप, लाखों करोड़ों अरबों का मजमा होगा, कल बरोज़े क़यामत आपकी मेरी मुलाकात कहाँ होगी। हुजूर ने फरमाया ए अनस, मुझे पुल सिरात पे ढूंढ लेना, मैं अपने उम्मतियों को बचा रहा हूँगा, अल्लाह अकबर। फिर फरमाया या रसूलल्लाह अगर आप थोड़ा सा और आगे बढ़े, अगर आप पुल सिरात पे भी ना मिले तो फिर कहाँ मुलाकात होगी। फिर फरमाया कि ए अनस, मुझे तुम हौज़े कौसर पे ढूंढ लेना, मैं अपने आशिकों को, अपनी उम्मत को हौज़े कौसर के जाम पिला रहा हूँगा, अल्लाह अकबर। फिर फरमाया कि या रसूलल्लाह अगर हौज़े कौसर पर भी मुलाकात ना हो, अल्लाह अकबर, अल्लाह करीम ने प्यारे मुस्तफ़ा का क्या तोहफ़ा अता फरमाया है, अल्लाह अकबर। और आपकी सखावत पे कुर्बान जाऊँ और सहाबा के नज़रियात पे कुर्बान जाऊँ। सहाबा और आगे बढ़ते जाते, हज़रत अनस आगे बढ़े, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर हौज़े कौसर पर भी मुलाकात ना हो, हुजूर ने फरमाया मीज़ान पे आ जाना, अपनी उम्मत के पल्ले भारी करा रहा हूँगा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह अकबर। इसीलिए मेरे इमाम फरमाते हैं कि मांगेंगे मांगे जाएंगे, मुंह मांगी पाएंगे, सरकार में न ला है न हाजत अगर की। अस्सलाम वालेकुम, केर आहे असां सां गॾु? हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केर पिया ॻाल्हायो? मां इकरा शारकोट का। जी, प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदो? हा, तव्हां मशहूरु प्रोग्राम ॾिसो पिया।
प्रोग्राम सुठो आहे, तव्हांखे वणे थो, वॾी महिरबानी। को सवाल आहे कंहिं खां पुछणो तव्हांखे? हाँ जी हाँ। जी, कहिड़ो सवाल पुछणो आहे तव्हांखे? हेलो। जी जी, आवाज़ अचे थो तव्हांजो। हाँ, मना पियो जी, ॿुधायो, बिस्मिल्लाह। मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनीअ जो। मूंखे राति एतिरो ईंदो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, लख थोरा। असांजे प्रोग्राम खे ॾिसी करे हिकिड़ो जज़्बो जाॻे थो, इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे। नातिया कलाम असांजे प्रोग्राम में शामिलु कयो असांजे कॉलर, ऐं हिन वक़्तु कारी हकनवाज़ सिकंदरी साहिब असां सां गॾु आहे। माशाअल्लाह, किरत में ॾाढी ख़ूबसूरत हुनजी ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ हो, ऐं यकीन आहे मूंखे त नात हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॿुधंदासीं त उहा ई तरावत असांखे महसूसु थींदी ऐं दिलि असांजी उन ई राहत में ईंदी जीअं पाण कलाम पाक जी तिलावत ॿुधी रहिया हुआसीं। जी बिस्मिल्लाह, माइक। सल्ली अला हबीबिना सल्ली अला मुहम्मदिन अॼु तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द व्या वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अबू जहिल अंधो थियो पर काट पियो कलमा पढ़े पर काट पियो कलमा पढ़े सोतड़ बत्यो भागन भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे छो भला आड़ा खां आज़ाद इब्राहिम थियो आज़ाद इब्राहिम थियो ॿारण भरियल ठह पठरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द व्या वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे छा बिलावल छा करम वह वाह सखी तुझी सखा वह वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरो मुंहिंजा मिठा तुझे करे अॼु तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे करे गम दर्द व्या वारो वरियो
जा मिठा तुझे करे। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। कारी हिकनवा सिकंदर जी आवाज़ में नाते कलाम ॿुधणी साथ माणीसीं। MCB बरक़ रफ़्तार सां परे रही करे बि तव्हांजा प्यारा घणो कुझु करे सघनि था। इन करे MCB बरक़ रफ़्तार तव्हांजे प्यारनि जे मोकिलियल रक़म ते ॾेई रहियो आहे। तव्हांखे तुर्त कैश करण जा मौक़ा। MCB वारनि जो ताउन ऐं गॾोगॾु मीज़ान कुकिंग ऐं बनास्पति में पकल खाधा ॾाढा सुठा थींदा आहिनि। उन्हनि जो बि असां सहकार आहे। वञो के नाम हिन ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम सलाम रमज़ान, सलाम 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 रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ख़ुशामदी तव्हां असांजे प्रोग्राम में असां सां गॾु आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। ऐं हिन वक़्तु असांजे हिन प्रोग्राम में हिकिड़ो ॿियो सुहिणो सना ख़्वान शामिल थी चुको आहे। नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी साथ तमाणींदो असीम फैज़याब थींदासीं। भलीकार चऊं था मोहम्मद हुसैन कादरी शहदाद कोटी खे। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? मज़े में? वॾी महिरबानी लख लाइ कि तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। ऐं गॾो गॾु मोज़िज़ महिमान ॿिया बि असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं अॼु बि आहिनि। उन्हनि सां कचहरी कयूं था, पर हिकिड़ी कचहरी कंदे कंदे तव्हांखे सुठी ॻाल्हि ॿुधायूं त करशी जामी श्री मार्केट में मौजूदु आहे। करशी जामी श्री ॾाढो सुठो शरबत आहे ऐं ख़ासि तौर ते इफ़्तार महिल जॾहिं रोज़ाइत करशी जामी श्री खे पीए थो त फ़रहत माणे थो। करशी जामी श्री पाकिस्तान जो हर छहों माण्हू वॾे शौक़ चाह सां पीए थो। ॿार तमामु घणो पसंदि कंदा आहिनि। करशी जामी श्री खे शरबत ठाहे पी सघो था, करशी जामी श्री खे खीर में मिलाए पी सघो था, आइसक्रीम ते लॻाए सघो था ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि शयुनि में बि इस्तेमालु करे सघो था। करशी जामी श्री ख़ालिस अरक सां तयारु थींदो आहे। फुल एनर्जिक ड्रिंक आहे। तव्हांजी उञ उझाए थो करशी जामी श्री। करशी जामी श्री इफ़्तार महिल इफ़्तार जे दस्तरख़्वान जी रौनक पिणु आहे, रौनक रमज़ान पिणु आहे। करशी जामी श्री जो हिकिड़ो ॿियो फ्लेवर मार्केट में मौजूदु आहे ऐं उहो फ्लेवर आहे करशी जामी श्री इलायचीन शरबत जो। इलायची वारो शरबत ख़ालिस इलायची सां तयारु थींदो आहे ऐं हिन में को बि आर्टिफिशियल फ्लेवर एड थियल नाहे। ख़ालिस इलायची सां तयारु थियल करशी जामी श्री जो इलायची वारो शरबत तव्हां पी ॾिसो, मज़ो माणे ॾिसो। असीं बि पीअंदा आहियूं इफ़्तार महिल करशी जामी श्री जो इलायची वारो शरबत ऐं ॻाढ़ो शरबत जेको करशी जामी श्री जो पहिरियां खां ई कई सालनि खां मार्केट में मौजूदु आहे। उनखे तमामु घणी मोट बि मिलंदी आहे ऐं आउं नथो सम्झां त पाकिस्तान जो को अहिड़ो माण्हू हूंदो जंहिं कॾहिं करशी जामी श्री जो शरबत न पीतो हुजे। सभिनी पीतो आहे। सभिनी खे ख़बर आहे त करशी जामी श्री जो ज़ाइक़ो, करशी जामी श्री जी ख़ुशबू, करशी जामी श्री जो शरबत ॾाढो सुठो ऐं मिठो थींदो आहे। इलायची वारो शरबत ट्राए करे ॾिसिजो। करशी जामी श्री ख़ालिस अरक सां तयारु थींदो आहे ऐं इलायची वारो शरबत वरी ख़ालिस इलायची सां तयारु थींदो आहे। सो मोज़िज़ महिमान असां सां अल्लामा उबैद रज़ा कादरी साहिबु गॾु आहे। गाल हिकिड़ी रहिजी वई हुई ब्रेक में, उन ॻाल्हि खे भी कंटिन्यू कंदासीं। हम बात कर रहे थे तो बात बीच में कट गई, ब्रेक आ गया, तो उस बात को कंटिन्यू करें कि हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहाँ पर मिलेंगे हमें। अल्लाह अकबर। बात चल रही थी तो प्यारे मुस्तफ़ा करीम ने 3 जगह बयान की। एक पुल सिरात, एक मीज़ान अमल, एक हौज़ कौसर। अब दूसरी रिवायत मेरे जहन में आई, बहुत प्यारी रिवायत है। जैसा कि मैंने इमाम अहले सुन्नत का वो शेर पढ़ा कि मांगेंगे मांगे जाएंगे, मुंह मांगी पाएंगे, सरकार में न ला है न हाजत अगर की है। एक एराबी हुजूर की बारगाह में हाजिर हुआ, अर्ज़ की या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे कुछ सामान की ज़रूरत है। अल्लाह अकबर। हुजूर जोश में आए, फरमाया सलमा शिता, मांग, क्या मांगता है। अब तमाम सहाबा तशरीफ फरमा है। सहाबा सोचने लगे कि ये अभी जन्नत मांगेगा, अभी जन्नत मांगेगा, लेकिन वो था देहाती। उसने मांगा या रसूलल्लाह मुझे एक ऊंट चाहिए और कुछ सामान चाहिए। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम मुस्कुराए और फरमाया ए मेरे सहाबा, इसके मांगने में और बनी इसराइल की उस बुढ़िया के मांगने में कितना फ़र्क है। अब अगर बनी इसराइल की उस बुढ़िया की तरफ जाऊंगा तो बहुत लंबी गुफ्तगू हो जाएगी। अल मुख्तसर, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने उसे सामान भी दिया और फरमाया कि अगर आज तू मुझसे जन्नत मांगता तो मैं तुझे जन्नत भी दे देता। अल्लाह अकबर। इसी तरह हजरत रबिया हुजूर को वजू करा रहे हैं, हुजूर का दिल खुश होता है। हुजूर फरमाते हैं कि यार क्या मांगता है, सलमा शेता, मांग, क्या मांगता है। हजरत रबिया ने जन्नत मांगी, जन्नत में हुजूर आपका पड़ोस मांगा, हुजूर अलैहिस्सलाम ने दिया। फरमाया ए जा रबिया तुझे दिया और मांग, और क्या मांगता है। तो इश्क में कहूँ तो कुछ यूं बनता है कि भर के झोली मेरी मेरे सरकार ने मुस्कुरा कर कहा और क्या चाहिए। तो हुजूर की जात वो जात है, हुजूर सखी नहीं, हुजूर जवाद है। सखी वो होता है कि जो अपने ऊपर भी खर्च करे और दूसरों पर भी खर्च करे। जवाद वो होता है कि जो अपनी फिक्र ना करे बल्कि गरीबों और मिस्किनों में बांटता जाए। हुजूर जवाद हैं
تو امام فرماتے ہیں کہ مانگیں گے مانگے جائیں گے، منہ مانگی پائیں گے، سرکار میں نہ لاہ نہ حاجت اگر کی۔ سبحان اللہ سبحان اللہ، یہ شعر آپ کو بہت اچھا لگ رہا ہے، مجھے لگ رہا ہے بہت ہی خوبصورت شعر پڑھ رہے ہیں آپ ماشاءاللہ سے۔ لیکن آج کل کی صورتحال میں ہمیں سخاوت کرنی چاہیے، ویسے جو لاک ڈاؤن کی صورتحال ہے، کرونا وائرس کی صورتحال ہے، نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم کی سنت بھی ہے۔ میں صاحب ثروت لوگوں سے یہ درخواست کرتا ہوں کہ حضور سرور عالم صلی اللہ علیہ وسلم کی سنت مبارکہ پر عمل کرتے ہوئے اپنے غریب لوگوں کا بڑا خیال رکھیں۔ اگر ہر پاکستانی یہ سوچ لے نا کہ میں نے ایک شخص کی مدد کرنی ہے، یار کچھ نہیں تو یہ جو یوٹیلیٹی اسٹور والے لوگ ہوتے ہیں یا جو گلی چوکوں پر جن کی اسٹور کی دکان ہوتی ہے، راشن کی شاپ ہوتی ہے، انہیں پتہ ہوتا ہے کہ علاقے کا کون ایسا بندہ ہے کہ جو مجھ سے ادھار لیتا ہے، جو غریب ہے۔ ایک بندہ جا کے اگر اس کے ادھار کا بل ہی پے کر دینا تو یہ بھی بہت بڑی سخاوت ہوگی، اس پر بہت بڑا اچھا۔ یہ رمضان المبارک کا آخری عشرہ چل رہا ہے، اس آخری عشرے کے حوالے سے کچھ بتائیں کہ اس کے کیا فوائد ہیں، کیا فضیلت ہے اس عشرے کی، اور اس عشرے میں کس طرح سے اللہ تعالیٰ کی رحمتیں پا سکتا ہے بندہ۔ آخری عشرہ چل رہا ہے اور جیسے جیسے شعبان کا مہینہ آیا، شب برات آئی تو ہم سنتے رہتے تھے کہ رمضان آئے گا رمضان آئے گا، رمضان آگے 2 عشرے گزر گئے، معلوم بھی نہیں ہوا کیسے گزرے، زندگی گزر گئی پتہ ہی نہیں چلا۔ حضرت نوح علیہ السلام کے زمانے میں 200 سال عمریں ہوا کرتی تھی، آج پاکستان کی عمر کیا ہے؟ 60 سال 65 سال 70 سال، وہ 200 سال عمر ہوتی تھی، 200 سال ایک بزرگ کی عمر تھی 200 سال۔ ان سے پوچھا گیا کہ بزرگ آپ نے اپنی عمر کو، اپنی زندگی کو کتنا پایا؟ تو ان بزرگ نے کہا 200 سال عمر ہونے کے باوجود کہہ رہے ہیں کہ ایک دروازے سے گھسا دوسرے دروازے سے نکلا۔ تو وقت ایسے گزر رہا ہے اور رمضان المبارک کی بابرکت ساعتیں ہیں، تو میں اپنے ناظرین سے یہ کہنا چاہتا ہوں کہ کثرت سے استغفار کریں، کثرت سے استغفار۔ یہ وہ مہینہ ہے کہ جس میں اللہ تبارک و تعالی اپنے بندوں کو بخش دیتا ہے، اپنے بندوں پر جہنم کو حرام کر دیتا ہے، اپنے بندوں پر رحمت اور برکتوں کا نزول فرماتا ہے۔ اب جیسا کہ پچھلے کل ہی 21واں روزہ گزرا ہے مولا کائنات کا، اللہ اکبر، مولا کو حیدر کرار کہا جاتا ہے۔ اس پر میں ایک جملہ کہنا چاہتا ہوں ذرا لغت کا توجہ رکھیے گا۔ حیدر کرار، جب مولا پیدا ہوئے نا تو آپ کی ماں حضرت فاطمہ بنت اسد نے آپ کا چہرہ دیکھا تو کہا یہ تو بالکل اپنے نانا کی طرح اسد ہے، شیر ہے۔ اس بات کو کنٹینیو کرتے ہیں، مولا کا حضور اکرم صلی اللہ علیہ وسلم سے بھی بہت پیار تھا، دونوں کی محبت تھی، تو نعت بحضور سرور کائنات صلی اللہ علیہ وآلہ وسلم سننے کی سعادت حاصل کرتے ہیں۔ افشاں تنویر ہمارے ساتھ ہیں، جی بسم اللہ۔ صلی علی نبینا صلی علی محمد صلی علی شفیعنا صلی علی محمد یا نبی سب کرم ہے تمہارا، یہ جو وارے نیارے ہوئے ہیں، یا نبی سب کرم ہے تمہارا، یہ جو وارے نیارے ہوئے ہیں، اب کمی کا تصور بھی کیسا، ہاں کیسا اب کمی کا تصور بھی کیسا، کہ جب سے منگتے تمہارے ہوئے ہیں، یا نبی سب کرم ہے تمہارا، اور کوئی منہ نہ لگاتا تو ہم کو پاس تک نہ بٹھاتا تھا، ہم کو کوئی منہ نہ لگاتا تھا، ہم کو پاس تک نہ بٹھاتا تھا، ہم کو کہ
जब से थामा है दामन तुम्हारा सल्लल्लाह, जब से थामा है दामन तुम्हारा, ये दुनिया वाले हमारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा। और उनके दरबार से जब भी मैंने पंजतन के वसीले से मांगा, उनके दरबार से जब भी मैंने पंजतन के वसीले से मांगा, तो मुझको खैरात फौरन मिली है, मुझको खैरात फौरन मिली है, और खूब मेरे गुजारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा। और चाहते हो अगर नेक नामी आले ज़हरा की कर लो गुलामी, चाहते हो अगर नेक नामी आले ज़हरा की कर लो गुलामी, कि उनके सदक़े से ज़ाहिद नियाज़ी पुरसुकून गम के मारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे नियारे हुए हैं। बेशक या नबी ये सब तुम्हारा करम है आका की बात अब तक बनी हुई है। सोनड़ी साही जो वक़्तु थियो आहे, करशी जामेश्री ॾाढो मिठो शरबत आहे, सुठो शरबत आहे, पीअंदा कयो, ऐं ख़ालिस एनर्जिक ड्रिंक आहे तवानाई हासिल करण जे लाइ तव्हां करशी जामेश्री ज़रूरु इस्तेमालु करणु घुरिजे, पीअणु घुरिजे। करशी जामेश्री जा ॿ फ्लेवर आहिनि, हिकिड़ो ॻाढ़ो शरबत, मिठो शरबत, ऐं ॿियो इलायची वारो शरबत मार्केट में मौजूदु आहे, जंहिंजो नाम आहे करशी जामेश्री इलायची। बहुत शुक्रिया अफशान तनवीर, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई, थैंक यू सो मच। बहुत ही प्यारी आवाज़ माशाल्लाह से, और नातिया कलाम से हम भी फैज़याब हुए। नंढड़ी साई वठूं था, वञो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान। जी सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ऐं सलाम रमज़ान प्रोग्राम में दीनी ॻाल्हियूं बि पाण ॿुधूं था, ऐं उन्हनि खे सम्झूं बि था, ऐं उन्हनि खे सम्झण खां पोइ उन्हनि ते अमल करण जी रब्बुल आलमीन तव्हां असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं हिन वक़्तु जेका ॻाल्हि आउं तव्हां सां करण वारो आहियां, उहा बि कम जी ॻाल्हि आहे, ॾाढी कराइती ॻाल्हि आहे। UBL बैंक वारा ॾाढो सुठो मैसेज तव्हांजे लाइ ॾियनि पिया, ऐं तव्हांजे लाइ ई आहे इहो मैसेज त सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट में घुरायो, ऐं पुखनि ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 cc कार खटण जे शानदार मौक़े में शामिल थी वञो। वाह साईं, क्या बात है। UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलाइण जे लाइ पंहिंजे वेझे UBL ब्रांच या ओमनी दुकान में CNIC ॾेखारियो ऐं UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलायो। मोकिलियल रक़म खे UBL जे 1400 खां वधीक ब्रांचुनि ऐं ATMs में ऐं 3500 खां वधीक ओमनी दुकाननि तां आसानी सां हासिल करे सघिजे थो। हीअ इनामी स्कीम 8 मई खां 13 जुलाई ताईं जारी रहंदी। इहा ॻाल्हि नोट फरमायो त हीअ इनामी स्कीम 8 मई खां 13 जुलाई ताईं जारी रहंदी, ऐं क़ुरानदाज़ी में उहे सभई कस्टमर्स शामिल हूंदा जिन खे UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में रक़म मौसूल थींदी। इहा ॻाल्हि बि नोट फरमायो, न त अक्सर ईअं माण्हू चवंदा आहिनि साईं असांखे इनाम मिलंदो या न मिलंदो। क़ुरानदाज़ी में उहे सभई कस्टमर शामिल हूंदा जिन खे UBL ज़रिए UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में रक़म मौसूल थींदी। रोज़ाने जी बुनियाद ते हिकु 70 cc मोटरसाइकिल पुखनि ज़रिए तव्हांखे मिलंदी, ऐं 1300 cc कार जी बम्पर प्राइज़ जी क़ुरानदाज़ी में उहे सभई कस्टमर शामिल हूंदा जिन जी UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूल थींदी। सो इन ॻाल्हि खे नोट फरमायो त सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट में घुरायो, ऐं पुखनि ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 cc कार खटण जे शानदार मौक़े में शामिल थी वञो। उमेदु आहे तव्हां
इहो मैसेज तव्हां नोट करे वरितो ऐं सभिनी खे ॿियनि दोस्तनि ताईं पहुचाईंदव। सो असां सां गॾु जेको मोअज़्ज़िज़ महिमान आहे अलामा साहिब उबैद रज़ा कादरी साहिब, उन सां कचहरी जो पंहिंजो सिलसिलो हले पियो। मौला अली की बात हो रही थी और मौला अली की बात हो, मैं ये चाहता हूँ कि वो बात कंप्लीट होनी चाहिए, वो अधूरी नहीं होनी चाहिए। जी। प्यारे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया अंत अख़ी फी दुनिया वल आखिरह, जी यानी जी, तुम दुनिया और आखिरत में मेरे भाई हो। सुभान और अल्लाह। हुज़ूर अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया मन कुन्तु मौलाहु व अली मौला, सुभान जिसका अल्लाह। मैं मौला उसके अली मौला। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, एक साहबी रसूल हुजूर की बारगाह में हाजिर हुए, अर्ज़ की या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हमें कसीर मजमे में बैठे हुए हैं, मालूम नहीं होता कौन अपना है कौन पराया है, सही कौन सही, मोमिन है कौन मुनाफिक है, सुभान। क्या करें। मेरे मुस्तफ़ा ने फरमाया वहां पर मौला मुर्तजा का जिक्र छेड़ दिया। सही सही, जिसका चेहरा बिगड़ जाए समझ जाना मुनाफिक है, जिसका खुशी से खिल जाए समझ जाना मुस्तफ़ा का गुलाम बेटा है। और हजरत आयशा फरमाती हैं, अब रावी सुने और कौल सुने, हजरत सईदा तय्यबा ताहिरा जाहिदा आबिदा हजरत आयशा उम्मुल मुमिनीन रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाती हैं कि अली का जिक्र इबादत है, अली को देखना भी इबादत है। अब मौला मुर्तज़ा, बात ये चल रही थी, अभी मैंने इंट्रो बांध दिया, बात ये चल रही थी कि मौला मुर्तज़ा को हैदर कर्रार कहा जाता है। हैदर का माना क्या है? अब जब आप पैदा हुए तो आपकी वालिदा मोहतरमा हजरत फातिमा बिनते असद रज़ी अल्लाह ताला अन्हा, आपने देखा कहा ये तो बिल्कुल अपने नाना की तरह शेर है। अब शेर अपनी कुछाड़ में बैठकर आराम करे तो उसे असद कहते हैं, शेर अपनी कुछाड़ में बैठकर आराम करे तो उसे असद कहते हैं, और थोड़ा झुरझुराए तो उसे गजनफर कहते हैं। शिकार को दूर से देख ले तो उसे ज़गम कहते हैं, शिकार को दूर से देख ले तो उसे ज़गम कहते हैं, शिकार पर लपक जाए तो उसे हमजा कहते हैं, सांस दबोच ले तो उसे अब्बास कहते हैं, और फाड़ के रख दे तो उसे हैदर कहते हैं। मौला मुर्तज़ा की ये शान है। अल्लाहु अकबर। वाह जी वाह, वाह जी वाह। एतिकाफ़ पे दोबारा आते हैं, तो एतिकाफ़ में बैठे लोगों के लिए भी मैसेज है, और जो एतिकाफ़ में बैठना चाहते हैं, जिनके जज्बात हैं या जो जज्बा रखते हैं कि इंशाअल्लाह इस साल नहीं तो अगले साल हम एतिकाफ़ में बैठेंगे, तो एतिकाफ़ में अगर कोई बंदा बैठा है तो वो अपने घर वालों से मिल सकता है, ये बता दें। मिलने में दो सूरतें हो सकती हैं कि मिलना कैसे, बाहर जाकर तो नहीं मिल सकता। अच्छा। एतिकाफ की जो हुदूद है, मस्जिद की जो हद है, अच्छा, उस हद को वो किरास करेगा तो एतिकाफ फासिद हो जाएगा। अब हद को किरास करने की भी कई सूरतें हैं। सही। अब जिस तरीके से ऐसी मस्जिद के अंदर वो बैठा कि जहां पर जुमा नहीं होता, जुम्मे की जमात नहीं होती, बल्कि कहीं गांव देहात में बैठा है, अब जुम्मे के लिए वो बाहर जाना चाह रहा है तो वो जा सकता है, शरीयत में उसकी इजाज़त है। अच्छा। लेकिन सिर्फ उस वक्त तक पहुंचे उस मस्जिद में जुम्मे वाली जब जुम्मे की खुतबे की अजान हो रही और उसको मालूम हो। अब ये उसके ऊपर है कि उसको मालूम हो कि मैं कितने वक्त में पहुंच जाऊंगा। जब अब एतिकाफ की 3 अक़साम है, एक होता है एतिकाफ वाजिब, एक होता है एतिकाफ सुन्नत, एक होता है एतिकाफ मुस्तहब, यानी जिसे नफिल कहा जाता है। अब एतिकाफ वाजिब इसे कहते हैं कि जो मन्नत में माना जाए कि अगर मेरा ये काम हो जाए तो मैं मन्नत मानती हूँ या मन्नत मानता हूँ कि मैं 1 महीने का एतिकाफ करूंगा, ठीक है, तो ये वाजिब हो गया। अब उसने खुद अपने ऊपर वाजिब कर लिया कि वो एतिकाफ करेगा और उस पर वाजिब है। एतिकाफ के लिए रोज़ा शर्त है, बल्ले अगर आपने रमज़ान के अलावा भी एतिकाफ की नीयत की तो कोई ये ना समझे कि सिर्फ मस्जिद में जाके बैठ जाना, खाना पीना, अल्लाह अल्लाह करना, नहीं। एतिकाफ के लिए रोज़ा शर्त है, रोज़े के बगैर एतिकाफ नहीं होता। दूसरी किस्म सुन्नत, जो रमज़ान मुबारक में होता है, सुन्नत मुअक्किदा अलल किफ़ाया, ये इलाके के अंदर अगर थोड़े से लोग भी बैठ जाएं तो पूरे इलाके की तरफ से मुकम्मल हो जाता है। तीसरा नफिल। अब नफिल ये सूरत होती है हम जब भी मस्जिद में जाएं एतिकाफ की नीयत कर लें तो सवाब मिलेगा, नफली एतिकाफ होता है। और नफली एतिकाफ में जब मस्जिद से बाहर निकले तो एतिकाफ। सही। नूर नदीम हमारे साथ हैं माशाल्लाह, तो नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनने की सआदत हासिल करते हैं। जी बेटा नूर। करम की खैरात बट रही है, करम की खैरात
کرم کی خیرات میرے جنازے پہ رونے والوں فریب میں ہو بغور دیکھو مرا نہیں ہوں غم نبی میں مرا نہیں ہوں غم نبی میں لباس ہستی بدل گیا کرم کی خیرات ہوا مخالف نہیں کوئی غم چراغ میرا نہ ہوگا مدہم ہوا مخالف نہیں کوئی غم چراغ میرا نہ ہوگا مدہم نبی کا دامن ہے میرے سر پر نبی کا دامن ہے میرے سر پر میں گردشوں سے بدل رہا ہوں کرم کی خیرات بٹ رہی ہے اور کرم سے ان کے میں پل رہا ہوں میں پیارے آقا کی نعت سن کے نصیب اپنا بدل رہا ہوں سبحان اللہ नंढी साई जो वक़्तु थियो आहे ऐं करशी जामेश्री वारा असां सां हिन प्रोग्राम में ताउन फरमाइनि था। करशी जामेश्री एनर्जिक ड्रिंक आहे ऐं यूबीएल जे हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिल रक़म पंहिंजे यूबीएल तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट में घुरायो ऐं पुखनि ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 सीसी कार खटण जे शानदार मौक़े में शामिल थी वञो। मोकिलियल रक़म खे यूबीएल जे 1400 खां वधीक ब्रांचुनि ऐं एटीएम्स ऐं 35,000 खां वधीक ओमनी दुकाननि तां आसानीअ सां हासिल करे सघिजे थो। नंढी साही वञो केॾांहुं में न ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम 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 रमज़ान सलाम 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 रमज़ान सलाम सलाम रमज़ान सलाम 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 रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। असांजे प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में ताउन कयो आहे MCB बर्क रफ़्तार। MCB बर्क रफ़्तार सां परे रही करे बि तव्हांजा प्यारा घणो कुझु करे सघनि था। इन करे MCB बर्क रफ़्तार तव्हांजे प्यारनि जे मोकिलियल रक़म ते ॾेई रहियो आहे तव्हांखे तुर्त कैश करण जा मौक़ा। MCB बर्क रफ़्तार जे ज़रिए ॿाहिरनि मुल्कनि मां रक़म घुरायो। 35 ख़ुशनसीबनि खे हर रोज़ 10,000 रुपया खटण जो मौक़ो आहे। 15 रमज़ान खां चंड राति ताईं पुखनि ज़रिए जेतिरा भेरा रक़म घुरायो ओतिरा ई भेरा तव्हां वधीक मौक़ा हासिल कयो इनाम खटण जा। करशी जामेश्री वारा बि असां ताउन में आहिनि ऐं करशी जामेश्री एनर्जिक ड्रिंक आहे। इफ़्तार जी ज़ीनत वधाए थो, इफ़्तार जी रौनक वधाए थो। करशी जामेश्री पीओ ऐं पंहिंजनि अज़ीज़नि मिठनि माइटनि महिमाननि खे बि सलाह ॾियो बल्कि उन्हनि खे बि पीआरियो। करशी जामेश्री जो ॿियो फ्लेवर मार्केट में मौजूदु आहे इलायचीन शरबत जंहिंमें को बि आर्टिफिशियल फ्लेवर एड न आहे। ख़ालिस अर्क सां तयारु, ख़ालिस इलायची सां तयारु थियल इहे शरबत आहिनि करशी जामेश्री जा। प्रोग्राम जा आख़िरी लम्हा बचिया आहिनि ऐं असीं चाहियूं था त आख़िरी लम्हनि में बि
आख़िरी लम्हनि खे बि कारआमद बणायूं। अलामा उबैद रज़ा क़ादरी साहिब असां गॾु आहे। सो उबैद रज़ा क़ादरी साहिब, एक सवाल मेरे ज़हन में आ रहा है, खुदा न खास्ता अगर जो बंदा एतकाफ़ में बैठा हुआ है और उसको कोई ऐसी खबर मिल जाए कि उसका कोई अपना करीबी रिश्तेदार इंतकाल कर चुका है, तो क्या वो एतकाफ़ में बैठ सकता है या एतकाफ़ ख़त्म कर सकता है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एतकाफ़ के दौरान अगर करीबी रिश्तेदार भी यहाँ तक कि अगर वालिदैन में से भी कोई इंतकाल कर जाए, अच्छा, तो वो जनाजे के लिए बाहर नहीं जा सकता। अच्छा जी, ये है कि एतकाफ़ टूट जाएगा और उसकी कज़ा करनी पड़ेगी। अच्छा, अब जो वाजिब वाली मैंने सूरत बताई थी ना, वाजिब वाली सूरत के अंदर अगर उसने शर्त लगा दी कि भाई अगर मेरा कोई करीबी रिश्तेदार मर जाएगा तो मैं जनाजे पे जाऊंगा, इस शर्त के साथ मैं एतकाफ़ में बैठता हूँ, नियत कर ले, शर्त, अच्छा, शर्त के साथ उसने मन्नत मानी कि मेरा अगर ये काम हो जाता है तो मैं 10 दिन का एतकाफ़ करूंगा और एतकाफ़ के दौरान अगर कोई मेरा रिश्तेदार इंतकाल कर गया तो मैं जनाजे पे जाऊंगा, मैं कोई मरीज़ हो गया तो मैं अयादत करने जाऊंगा, मैं ये सूरत इसकी एक है कि जो शर्त इसकी मंजूर होगी। लेकिन जो सुन्नत है ना, जो 10 दिन 10 रोज़ा एतिकाफ में बैठते हैं रमज़ान के आखिरी अशरे के अंदर, इसके अंदर अगर इसने ये शर्त भी लगाई ना तब भी शर्त नहीं मानी जाएगी बल्कि एतिकाफ टूट जाएगा। अच्छा, एतिकाफ में बैठ के क्या किया जा सकता है? मतलब वो कौन सी इबादतें हैं? कुरान पाक की तिलावत, नमाज तो वैसे ही पढ़ते हैं मस्जिद में, एतिकाफ तो और क्या क्या मराहिल हैं एतिकाफ के? जी बिल्कुल, और ये जो मैंने काम बताए ना, एतिकाफ में जनाजे में ना जाना, अयादत ना करना, ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से साबित नहीं है। यानी किसी भी जगह ये नहीं है कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिकाफ के दौरान जनाजे में गए हों या कोई साबित नहीं है। अच्छा, दूसरी बात ये जो आपने बताई कि क्या करना चाहिए एतिकाफ में, एतिकाफ में कसरत से इस्तिग़फ़ार करें, कसरत से कुरान करीम फुरकान हमीद की तिलावत करें। देखें, सोता तो बंदा घर में भी है, सोने के लिए घर भी है। जब अल्लाह तबारक व तआला के घर में आए हैं और जब उस रहमान के मेहमान बने हैं तो फिर उस रहमान को याद करें और मग़फ़िरत का सवाल करें, क्योंकि ये वो रातें हैं कि अल्लाह तबारक व तआला पुकारता है कि कौन है जो मुझसे मग़फ़िरत का सवाल करे, कौन है जो मुझसे मग़फ़िरत का सवाल करे। और अल्लाह तबारक व तआला कई लोगों को जहन्नम से आज़ाद फरमाता है और कई लोगों के गुनाहों को मुआफ़ फरमाता है। तो खुद भी पूरे मुल्क के लिए दुआ करें, मुझ गुनाहगार को भी दुआओं में याद रखें और इस कोरोना वायरस की दफ़ा होने के लिए भी दुआ करें। इंशाअल्लाह अल्लाह ताला करम फरमाए। बहुत शुक्रिया अल्लामा उबैद रज़ा क़ादरी साहिब, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए ऐं वॾी महिरबानी अदा मोहम्मद हुसैन क़ादरी साहिब। तव्हां खां आख़िर में नात ॿुधंदासीं, तव्हां वरी सोचींदो त ईअं ई महिरबानी मञे थो, नात त ॿुधूं ई कोन। सो आख़िर में नातिया कलाम तव्हां खां ज़रूरु ॿुधंदासीं। नूर नदीम बेटा, आपकी भी बड़ी महिरबानी, बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में आए। असांजे प्रोग्राम में अॼु जेकी सहकारी हुआ उन्हनि जा नाम वरी वठंदासीं। MCB बरक रफ़्तार ऐं MCB बरक रफ़्तार सां परे रही करे बि तव्हांजा प्यारा घणो कुझु करे सघनि था। ऐं गॾो गॾु UBL वारनि बि असां सां सहकार कयो। UBL वारनि जो पैगाम आहे त सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट में घुरायो ऐं पुखनि ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾो गॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 CC कार खटण जे शानदार मौक़े में शामिल थी वञो। करशी जामेश्वरी एनर्जी ड्रिंक आहे, तव्हांखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे। करशी जामेश्वरी पीअंदा कयो ऐं भरपूर ज़िंदगी जीअंदा कयो। करशी जामेश्वरी जा 2 फ्लेवर मार्केट में मौजूदु आहिनि। हिकिड़ो ॿियो फ्लेवर आहे करशी जामेश्वरी इलायचीन, उहो बि मार्केट में अची वियो आहे। ॻाढ़ो शरबत तव्हां पीअंदा ई आहियो। सो मीज़ान कुकिंग ऑयल ऐं वनस्पति वारनि जो बि सहकार आहे। मीज़ान ऑयल में पकल खाधा ॾाढा लज़ीज़ थींदा आहिनि, मज़ेदार थींदा आहिनि ऐं माण्हू उहे खाधा वॾे शौक़ चाह सां खाईंदो आहे। टेलीनॉर वारनि जी वॾी महिरबानी। टेलीनॉर वारा असां सां सहकारी हूंदा आहिनि। टेलीनॉर जी सिम जेको यूज़ करे थो उनखे ख़बर आहे त टेलीनॉर जो नेटवर्क केॾो ज़बरदस्त आहे। जिते ॿिया नेटवर्क कमु छॾे ॾींदा आहिनि, टेलीनॉर नेटवर्क तव्हांजो साथ निभाईंदो आहे। ऐं टेलीनॉर जो हिकिड़ो ॾाढो सुठो स्लोगन बि आहे त टेलीनॉर साथ है। असांजो साथ हिते टुटे थो, असांजो साथ अॼु हिते पूरो थिए थो। इंशाअल्लाह हयाती बख़ैर। हिन ई प्रोग्राम में सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। पंहिंजे मेज़बान इरशाद जागीरनि खे इजाज़त ॾींदा। अल्लाह करे तव्हां सदाईं रहमतुनि ऐं बरकतुनि में हुजो। पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे असां पारां। अल्लाह भाई आख़िर में मोहम्मद हुसैन क़ादरी साहिब जे आवाज़ में नात बहज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदासीं। जी या रसूल अल्लाह
وسلم علیک یا حبیب اللہ مجھو مصطفیٰ پاک پدرو لکھن میں مجھو مصطفیٰ پاک پدرو لکھن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں اے حشر ویلہوں دا سویرا جراڑا انہی میں محمد پریکھا سنانا حشر ویلہوں دا سویرا جراڑا انہی میں محمد پریکھا سنانا انہی میں محمد پریکھا سنانا ہندس چھوٹ کارے جو جھنڈو ہتھن میں ہندس چھوٹ کارے جو جھنڈو ہتھن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں مجھو مصطفیٰ پاک پدرو لکھن میں مجھو مصطفیٰ پاک پدرو لکھن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں اے کندوہر کو پیجی رگو جان پکتی محمد جے من میں یا امتی یا امتی کندوہر کو پیجی رگو جان پکتی محمد جے من میں یا امتی یا امتی محمد جے من میں یا امتی یا امتی ایڑیوں تو سچائیوں دیکھارے دکھن میں ایڑیوں تو سچائیوں دیکھارے دکھن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں اے جہنم کے ہودی جیڑی موج مستی انہیں باہ کے بے ہٹائے کاغستی انہیں باہ کے بے ہٹائے کاغستی کرے پار کشتی آنی دو آمن میں کرے پار کشتی آنی دو آمن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں اے شکر کر مگے سر شفادار ملیو پکو ساتھ نیدڑ وفادار ملیو شکر کر مگے سر شفادار ملیو پکو ساتھ نیدڑ وفادار ملیو پکو ساتھ نیدڑ وفادار ملیو غلام نبی تھی خوشی ہر وطن میں غلام نبی تھی خوشی ہر وطن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں مجھو مصطفیٰ پاک پدرو لکھن میں مجھو مصطفیٰ پاک پدرو لکھن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں جیے گل گلابی آسوہڑو گلن میں
रहमत जे महीने के सब सलाम कयूं था कलमो करीम जो सभिन जे नाम कयूं था नेक्यूं कमायो इल्तिजाही आम कयूं था रहमत जे महीने के सब सलाम कयूं था सलाम